हिते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। नून लीग सदर शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त साकिब निसार जी आइडियो मां साबित थी वियो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खे सियासत मां आउट करण जी स्कीम तैयार कई वई हुई। अवांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, ग़लतियूं दुरुस्त करण जो वक़्तु अची वियो आहे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त को मुंतज़िर आहे नई स्कीम अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो टेप मां वाज़े थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। साकिब निसार जी ऑडियो मां साबित थी वियो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खे सियासत मां आउट करण जी स्कीम तैयार कई वई आहे। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ग़लतियूं दुरुस्त करण जो वक़्तु अची वियो आहे। को मुंतज़िर आहे नई स्कीम अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो टेप मां ज़ाहिर थी वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। नून लीग सदर शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त साकिब निसार जी आइडियो मां साबित थी वियो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खे सियासत मां आउट करण जी स्कीम तैयार कई वई आहे। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ग़लतियूं दुरुस्त करण जो वक़्तु अची वियो आहे। क़ौम मुंतज़िर आहे नई स्कीम अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो टेप मां वाज़े थी आहे।